नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ दीनपुर में दरवेश सैयद अली गुलशाह जो उर्स मुबारक जेको मुहर्रम उल हराम जे महीने जी सिंधी तारीख़ 19 जी शाम 20 जी रात जो मल्हायो वियो। उर्स मुबारक में अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़सूसी दुआऊं कयूं वयूं। दोस्त असांजो जेको बि ही सालियानो मोहरम शरीफ़ में मोहरम शरीफ़ जेको उन में ख़ुदा जे राह में ख़ैरात थींदी आहे, इमामनि जे करे थींदी आहे, पंतनि पाकनि जेके अहल बेतनि जेको सिलसिलो हलियो उन जे मथां ही ख़ैर ख़ैरात उन महीने में फ़ी सबीलिल्लाह ख़ुदा जे राह में थींदियूं आहिनि। ऐं जेके बि सैयद अहल बेत बुज़ुर्ग उन खां अलावा जेके ॿियनि क़ौमुनि जा बुज़ुर्ग यानी कि जेके बि रहियूं असांजे सिंध में थर इलाइक़नि में ये जेके भी असांजा 8-9 ज़िला आहिनि ॿाराड़े में, जंहिंमें वॾा वॾियूं हस्तियूं वॾा बुज़ुर्ग यानी कि या शहबाद कलंदर आहे या भिटाई साहब आहे या असां वटि बुज़ुर्ग शहीद गिरोड़ी आहे, गजूराणो शहीद आहे, नूरुल आहे, झंडूरो जेको असांजो भिटम जे दरवेश आहे। वली असांजा न उन्हनि ते इहे ख़ैर ख़ैरातूं मुहर्रम जे जीअं 9 खां शुरू थींदियूं आहिनि एंड वञी आख़िर ताईं थींदियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन जे हवाले सां असांजो जेके बि ख़ैर ख़ैरातूं फ़ी सबीलिल्लाह आहिनि ख़ुदा जे राह में आहिनि। ऐं जेके बि असांजा संगत इज़ारी जेके ईंदा आहिनि दरवेशनि ते दुआऊं घुरंदा आहिनि, हमेशह कुल कुरानी थींदी आहे, सुहिणा ख़िताब थींदा आहिनि, मौलवी ईंदा आहिनि ऐं प्लस में जेके बि दोस्त नाज़रीन ईंदा आहिनि जेके पंहिंजूं उमेदूं खणी अलाह पाक जे दरगाह में जे अहिड़नि दरवेशनि बुज़ुर्गनि जेके दुआऊं थींदियूं अलाह से उनजो क़बूल विझंदो आहे। इन हवाले सां सिलसिला असांजो इहे 25-30 वर्सियूं हली रहियूं आहिनि ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जूं 100 खां मथे हली रहियूं आहिनि ऐं इहे हलंदियूं रहनि थियूं ऐं हमेशह अलाह से कंदो इहो सिलसिलो जेको सो हमेशह क़ाइमु रहंदो, क़ाइमु दाइमु रहंदो। साईं हाजी अली गुलशाह दरवेश बुज़ुर्ग जो मेलो लॻो, उहो मुहर्रम जी हर 19 तारीख़ ते लॻंदो आहे ऐं सालियानो लॻंदो आहे। हिन साल बि तमामु बहितर लॻो, जंहिंमें ख़िताब मौलवी अब्दुल हक नबी कयो ऐं वॾे तइदाद में जमात आई हुई। हीउ मेलो हर साल लॻंदो आहे, दरवेशनि जो मेलो आहे ऐं हर साल लॻंदो। हाजी अली गुलशाह दीनपुर वाले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।